मैडम चाय। चाय खो। थैंक यू। ॿियो ॿुधायो हलार साहब, तव्हांजी नौकरी कीअं पई हले? बस उहा त करणी आहे न, हले पई। अचण कीअं थियो? आसिया साहिब, ही अव्हां जे लाइ दावतनामो आहे। छा जी दावत है? असल में असांजो हिकिड़ो सीनियर ऑफिसर अमजद साहब, उन ताज़ी रिटायरमेंट वरिती आहे। उन सिलसिले में असां दोस्तनि गॾिजी उन जी अलविदाई पार्टी कई आहे। सो उन में तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे। हलार साहब, मां त शादी खां पोइ ॻाइणु छॾे ॾिनो आहे। आसिया साहिब, तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे, छो त मां दोस्तनि में तव्हांजे अचण जो ज़िमो खयो आहे। तव्हां त मूंखे मुश्किल में विझी छॾियो आहे। आसिया, इनकार न कर। थी थो सघे हिननि पैसनि सां तुंहिंजो घर सुठो हली वञे, हालात बहितर थी वेंदा, पर हिन वक़्तु तोखे ज़रूरत आहे। ठीकु आहे, मां कोशिशि कंदसि त अचां, पर जेकॾहिं न अची सघियसि त प्लीज़ माइंड न कजो। न आसिया साहिबा, प्लीज़, मुंहिंजे इज़त जो मसइलो आहे, तव्हांखे अचिणो पवंदो। त चांहि त पियो। रमज़ान, असांखे रेस सलण खान जो प्लान करणो आहे। हाँ पांधी, रईस सलण खान जा असांजे मथां वॾा थोरा ऐं एहसान आहिनि, उन्हनि जा इहे एहसान लाहिणा पवंदा। हाँ रमज़ान, रेस बहावल खान रेस सलण खान खे न मारियो आहे, पर पंहिंजे मौत जे परवाने ते सही कई अथसि। हाँ पांधी, रईस बहावल खान जा टुकड़ा टुकड़ा करे कुतनि खे खाराईंदासीं, जंहिंजो मिसाल दुनिया ॾींदी। पोइ इन कम में देर न थिए, अचो हलो। दानियाल जी, वो मूंखे तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे। चओ, कहिड़ी ॻाल्हि? अॼु हलार साहब आया हुआ। छो आयो हलारे ते? वो घर में का पार्टी अथनि, दावत ॾियणु आया हुआ। त पोइ तो छा चएसि? मूं चयोमांसि त कोशिशि कंदसि त अची सघां। त तूं पार्टी वञी ॻाईंदीअ? ज़ाहिर आहे हुन लाइ दावत ॾियणु आयो। काई ज़रूरत कान्हे का, ऐं त हालार खे अचण खां मना करे छॾ। दानियाल, मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर हिन में ख़राबी छा आहे? ख़राबी आहे तॾहिं त मां तोखे चवां थो। दानियाल, अगर ये प्रोफेशन एतिरो ई ख़राब आहे त पोइ तव्हां मूंसां शादी छो कई? ऐं शादी करण वक़्तु तव्हां का अहिड़ी शर्त न रखी हुई? इनजी मूंखे ज़रूरत न हुई। पर दानियाल, हिन घर जे गाॾे खे हलाइण लाइ मुंहिंजो ॻाइणु ज़रूरी आहे। तुंहिंजो ॻाइणु ज़रूरी नाहे, ऐं जेकॾहिं तूं ॻायो त पंहिंजा रस्ता अलॻि आहिनि। ईअं छो नथा चओ त मूंसां शादी करण खां पोइ तव्हां पछतायो पिया, छो त पंहिंजे माउ पीउ जी दौलत ऐं मिल्कियत खां महरूम थी विया आहियो? आसिया, मूंखे हिनजी का बि तकलीफ़ नाहे, को बि ॾुख नाहे, पर जेकॾहिं तूं इहो ॻाइणु शुरू कयो त मूंखे लॻे थो तोसां शादीअ जो कयल फ़ैसिलो ग़लति हूंदो। सोज़ अंदर साड़े मोहब्बत जा मचबारे कसारत लहे बिया कसारत लहे बिया। बिठू, आसिया नज़र कोन्हे पियो अचे, काॾे वई आहे? मैडम हालार साहब जी पार्टी में वियल आहे। पार्टी में वियल आहे? मुझे मना करण जे बावजूद भी? काई ॻाल्हि नहीं।
धुओं था बणो लाया साड़ियो था बणो लाया कितना दिया जी? फंक्शन में छो वही हुई छो तव्हांखे ख़बर न आहे त मां छो वई हुअसि? दानियाल हिन घर जे ख़र्च खे हलाइण लाइ मां सम्झां थी त मुंहिंजो ॻाइणु ज़रूरी आहे। ईअं छो नथी चवीं त तोखे घर में मज़ो ई नथो अचे? तूं पंहिंजी रंग बिरंगी दुनिया नथी छॾणु चाहीं? दानियाल, माइंड योर लैंग्वेज। मां हिन लहजे ऐं हिननि लफ़्ज़नि जी ॿुधण जी आदी न आहियां। हाँ साईं, तूं त वॾी इज़तदार आहीं। दानियाल, इज़तदार न सही पर बेगैरत बि न आहियां। तुंहिंजे बंगले में रहण वारियुनि खां वधीक इज़त रखां थी मां। छो उहे के आसमान ते लथियूं आहिनि, पंहिंजी जुती बराबर बि नथी सम्झां मां उन्हनि खे। आसिया, तुंहिंजी इहा मजाल तूं मूंखे चमाटई, तूं मूंखे चमाटई। हा, तूं इन खां बि वधीक हक़दार आहीं। मां तो जहिड़ी औरत सां 1 मिंट में थो रही सघां। मां तोखे तलाक थो ॾियां। मां तोखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां। हाणे सड़ सड़ हाणे पंहिंजी लॻायल बाहि में सड़। सुठो थियो जो तूं ॾाइण खे छॾे आए ऐं हाणे तूं बिज़नेस खे संभाल। मां ऐं गज़ाला शादी जी तयारी मुकमल करियूं था। मामा जी वणे वधी कयो। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। आंटी, मां तालीम मुकमल न करे वठां। हाणे तूं खेटो न कर। मस्त मस्त मुंहिंजो पुटु शादी करण जे लाइ राज़ी थियो आहे ऐं तूं पंहिंजी तालीम शादी खां पोइ बि त मुकमल करे सघे थी। मिठू, कॾहिं कॾहिं मूंखे हैरानी थींदी आहे त तूं कहिड़े क़िस्म जो माण्हू आहीं। छा ॻाल्हि आहे मैडम? सभु माण्हू एॾा ज़ालिम, एॾा पापी ऐं एॾा संगदिल आहिनि, पर तूं उन्हनि सभिनी खां अलॻि आहीं। मैडम, सभु माण्हू हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। बसि अवां जो इंतख़ाब ही ग़लति हो। हा, तूं सही पियो चईं मिठू। शायदि कुदरत मूंखे खरे ऐं खोटे में परख करण जी सम्झ ई कोन ॾिनी आहे। मां त पंहिंजी नज़रुनि में किरी पई आहियां। आईने में शक्ल ॾिसी त अखियूं चुराइण लॻंदी आहियां, पर हाणे घणो थियो। हिन दुनिया में दानियाल ऐं आसिया गॾु गॾु नथा जी सघनि। हिननि ॿिन्ही मां केरु हिकिड़ो ज़िंदा रहंदो। गुलामू जी बोदार साहब, गाड़ी तैयार कर, शहर हलणो आ।
ॿुधायो साईं को कमु आहे? कम वरी कहिड़ो रे? आसिया सां मिलणो, आसिया सां। ॿुधायो साईं ॿुधो आहे त आसिया कमल कराची लॾे वई आहे। ईअं ई वई हूंदी कराची, कराची वञी बुख मरंदी छा? आसिया जो कतर मां थो करे ॼाणा, ॿिए खे कहिड़ी ख़बर त आसिया छा आहे? कराची में कई आसिया आहिनि, हिनखे केरु खंगे ई कोन। ठीकु आहे बोतार साईं, मां बि तव्हां सां गॾु हलां थो। तूं शेर अली छा कंदे? हा बसि बोतार साईं, ईअं ई तव्हां सां गॾु घुमण थो हलां बसि। तोसां बि को बेल आहे। हाणे हिकु ड्राइवर खे हली चओ त गाॾी तयारु करे, तेसिताईं मां कपिड़ा मटाए अचां थो, तूं बि कपिड़ा मटाए अचो। हल हाज़िर बोतार साईं। चङो, हाणे हल बाबा, हल हल। सॉरी मैडम, घणी कोशिश के बावजूद दानियल साहब के बचाए न सकियासीं। खुदा जी शायद यही मर्जी। अस्सलामुअलैकुम हालात साहब। वालेकुम सलाम मैडम। कीअं आहियो? ख़ैर में अचण? फर्स्ट क्लास। तव्हां कीअं आहियो? ठीक ठाक। अलाह शुक्र। मैडम मां अव्हां जे मुलाज़िम खे गिरफ़्तार करण आयो आहियां। छो? न छा कयो? आसिया साहिबा, अव्हां जे मुलाज़िम मिठू अॼु दानियाल साहब जो क़त्ल कयो आहे। ना हलार साहब, तव्हांखे का ग़लत फहमी थी आहे। हीअं नथो करे सघे।
ही मुंहिंजो मुलाज़िम आहे। आसिया साहिबा अव्हां जे मुलाज़िम खे जाइ वारदात ते क़त्ल कंदे ॾिठो आहे, बल्कि दानियाल जे ड्राइवर हिन खे सुञातो बि आहे। हाँ मैडम, हालार साहब सही तो चए, मुई दानियाल साहब जो क़त्ल कयो आहे। मिठू तो छा कयो, छो कई ईअं? मैडम, मूं अव्हां खे ईअं मरदे नथे ॾिसणु चाहियो, ऐं हूअं बि भला ॿियनि जे कयल गुनाहनि जूं सज़ाऊं अव्हां खे छो मिलनि? आई एम सॉरी मैडम, मां तव्हांजे मुलाज़िम खे वठी थो वञा पास। हल बाबा। बालखाना अनवर भी छॾेगा मांखे, हाणे तूं बि मांखे छॾे हलियो आहे। अब्बा, मुंहिंजा मिठा पुट, इहो त ॿुधाए, मांखे कंहिंजे आसरे ॿई ॿार छॾे विया? ओ अब्बा, ओ मुझे राज भाग जा वारिस वाली, अरे मुझे घर जा मालिक, मुझे दिल जा टुकड़ा। तमाम सबूतन शाहिदन जी शाहिदी ऐं मुलज़िम मिठू पुट सैफल जे इक़बाली बयान मुताबिक़ कोर्ट सगोरी इन नतीजे ते पहुती आहे त मिठू ई मक़तूल दानियाल पुट सेठ फारूक अहमद जो कातिल आहे। तंहिं करे कोर्ट सगोरी पाकिस्तान जे कानून मुताबिक़ मुलज़िम मिठूअ खे मौत जी सज़ा ॾिए थी। हाँ रईस, रुगो गुलज़ार न पर अलाए केतिरनि माण्हुनि चयो आहे त रईस भावल ख़ान सां फिटाए सुठो कोन कयो अथव। रईस अल्लड़ ख़ान जो जेको चाह आहे न, महीनो ॾेढ हूंदो आहे। बकवास था कनि माण्हू। आसिया कंवल सां सिर लॻे मरी जिन छॾींदा मूंखे वेझी, कीअं सुणा? आसिया कंवल तो मुझी मोहब्बत ॾिठी आहे, नफ़रत नाहे ॾिठी। जॾहिं मुंहिंजी नफ़रत ॾिसंदी आहे न, ॾकी वेंदी आहे। मुंहिंजो नालो बहाउल ख़ान आहे। साड़े रख करे छॾींदो साईं। आसिया तुझी इहा मजाल।
मां तो जड़ी औरत सां हिकु मिंट में थो रही सघां। मां तोखे तलाक थो ॾियां, मां तोखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां। हाणे सड़ सड़ हाणे पंहिंजी लॻायल बाहि में सड़। आसिया कंवर, जॾहिं सभिनी खे पंहिंजे पंहिंजे हिसे जी सज़ा मिली चुकी आहे त पोइ तूं छो पिया चिल्लाई? तूं बि त गुनाहगार आहीं। तोखे बि त सज़ा मिलणु घुरिजे। हाँ, तूं बि गुनाहगार आहीं, तूं भी गुनाहगार है। आसिया कंवर, तोखे भी सजा मिलण घुरिजे, तोखे भी सजा मिलण घुरिजे। रूप रहबर जो वठी सघंदो न रहतन कोई। हाणे जागियो आहे भलारन जो वतन, संघारन जो वतन।